भारत सिंध तास मुआहिदे की भनकड़ी कंदे चनाब दरिया ते बिजली मंसूबे की मंजूरी ॾेई छॾी। पीपल्स पार्टी सेनेटर शहरी रहमान जो चवणु आहे त चनाब में पानी के पेकरनि में गैर मामूली घटिताई भारतीय आबी अगराई जो सबूत आहे। भारतीय मंसूबो दिफाई तौर पर पाकिस्तान लाइ नुक़सानकार आहे। मीरपुर खास पुलिस हथां जाली मुक़ाबले में मारियल डॉक्टर शाहनवाज कुंभर जो लाश साड़ण जे केस में ज़मानत की दरख़्वास्त ते 3 महीननि अंदर फ़ैसिलो करण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट तरफ़ां जवाबदार अहमद चौहानी की ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। पाकिस्तानी स्टॉक एक्सचेंज में तेज़ी जो सिलसिलो बरक़रार। 100 इंडेक्स 1,74,411 पॉइंट्स की बुलंद तरीन सतह पार करे वई। 100 इंडेक्स में 1900 का वधीक पॉइंट्स जो इज़ाफ़ो। सीड़पकारनि तरफ़ां हुकूमती क़दमनि ते एतमाद जो इज़हार। नानी वारे सलाहकार खुरम शहजाद तरफ़ां स्टॉक एक्सचेंज में तेज़ी हुकूमती मौशी पॉलिसियुनि की कामयाबी करार। सदर चवणु आहे त स्टॉक मार्केट में सीड़पकारी कंदड़नि जे अंग में गैर मामूली इज़ाफ़ो थियो आहे। 18 महीननि दौरान 70% इज़ाफ़े सां 4,50,000 खां वधीक सीड़पकार स्टॉक मार्केट जो हिस्सो बणिजी विया आहिनि। पाकिस्तान स्टॉक मार्केट एशिया की बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ मार्केटनि में शामिल थी चुकी आहे। रूस यूक्रेन जंगबंदी बाबत अमेरिकी सदर ट्रंप ऐं यूक्रेनी सदर व्लादिमीर ज़ेलेंस्की की मुलाकात बिना कंहिं ब्रेक थ्रू जे ख़त्म। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त रूस यूक्रेन जंग ख़त्म कराइण जे मुआहिदे जे वेझो आहिनि। अञा मनसूबे जे कुझु नुक़्तनि ते क़तई फ़ैसिलो न थी सघियो आहे। यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की जो चवणु आहे त मुसविदे जे 90% नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी चुको आहे। पंजाब असेंबली के स्पीकर मलिक अहमद खान जो चवणु आहे त ऐवान की कारवाई रूल्स मूजिब हलाई वेंदी आहे। सियासी पार्टियुनि विच में राब्ता क़ाइम रहण घुरिजनि। असेंबली में अचण लाइ इजाज़तनामे की ज़रूरत पवंदी आहे। जेकॾहिं अव्हां वटि इजाज़तनामो न हुजे त सुञाणप कार्ड नंबर हुअण त लाज़मी आहे। सिक्योरिटी के मामले के कंहिं बि सूरत में नज़रअंदाज नथो करे सघिजे। सियासी पार्टियुनि जूं पाड़ू सॼे मुल्क में हुअण घुरिजनि। वज़ीर आला पंजाब ख़िलाफ़ अणवणंदड़ ॿोली इस्तेमाल करण हिक माइंड सेट की अलामत आहे। रूल्स खां अॻिते स्पीकर बि इजाज़त नथो ॾेई सघे। ॿुधाए पियो त केपी जो वॾो वज़ीर पंजाब असेंबली अचणु चाहे तो खेसि ख़ुशी थी। पंजाब असेंबली जो हर फाल कानून जे मातहत आहे। सियासी पार्टियूं वफ़ा खे मज़बूत कंदियूं आहिनि। शिकारपुर में घोट समेत पिंजड़नि जे क़त्ल में मुलविस वधीक 2 हथियारबंद मारिजी पिया। रुस्तम जे कचे वारे इलाइक़े में पुलिस जो धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन। इलाइक़े के कड़ो बरक़रार। मारिजी वियल हथियारबंदनि जो अंग वधी टे थी वियो। जामनपा सलीम में लोड शेडिंग ख़िलाफ़ वापारियुनि की शटरबंद हड़ताल। कारोबारी मरकज़ बंद रखी एहतजाजी मुज़ाहिरो। अखबारनि जो चवणु आहे त रोज़ाने 18 कलाक खां वधीक लोड शेडिंग सबबि कारोबारी सरगर्मियूं मुतासिर थी रहियूं ऐं लोक गुलकारा जीजी सरीना बलोच जो 94 जनम दिहाड़ो मल्हाए पियो वञे। जीजी सरीना बलोच जा ॻायल गीत अॼु बि करोड़े दिलनि ते छायल।